बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों ऐं साथियो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां सदाईं शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 85 क़िस्तूं तव्हां सॼणनि जी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 86 क़िसो कल्होको अली ऐं ज़मरद जी कहाणी। कल्होके किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त अली कीअं सौदागर जो पुटु कीअं अयाशी में पैसो खपाई, वरी उनखे ज़मरद नाले कनीज़ कीअं मिली ऐं उहा उन हिन जी कीअं मदद कई। उहा पर्दा ठाहींदी गिल हिन जा रेशमी, जेको 50 रुपए में खपंदो हो। 8-10 ॾींहं हिनखे हिकिड़ो ठाहे ॾींदी, उन मां हिननि जो गुज़र सफ़र हलंदो हो। पर ज़मरद जो हिनखे चयल हो त कॾहिं बि कंहिं वाट वेंदे खे न ॾिजां कंहिं बि दुकानदार खे, कंहिं वाट वेंदे खे न ॾिजां, उन मां असांखे नुक़सानु पवंदो। पोइ वेंदो हो कंहिं न कंहिं दुकानदार खे ॾेई ऐं खपाईंदो। हीअ 8 ॾींहं ॾींदी हुअसि, 50 रुपए में खपाईंदो हो। हिननि जो जहान हलियो पिए पूरो 1 साल। इहो हिननि जो सिस्टम हलियो। हिकिड़े ॾींहुं हिनखे ठाहे ॾिनई हो साॻियो ई परदो, हीउ खणी वियो बाज़ारि। आयो हिकिड़े दुकान ते, जीअं ॾींदो हो हे दुकानदार सां वटि पियो ॻाल्हाए त उतां हिकिड़ो ईसाई ट्रपियो, वाट वेंदड़ हुयो, उहो ट्रपियो। उन जो ॾिठो त उहो मथे चढ़ी आयो। ॾिठई त सौदो पिए थियो 50 दीनार ते। उन हिनखे चयो त मां तोखे 60 दीनार थो ॾियां, इहो मूंखे। पर अलीअ खे ज़ाल जो चयल हो त अलीअ हिनखे इनकार कयो त न, मां दुकानदार खे 50 में ॾींदुमि। ईसाई सम्झो त पैसा घटि आहिनि या कीअं, ईसाई हिन जी क़ीमत वधाई। तव्हां त 100 रुपया हिनखे चई, 100 दीनार हिनखे चई कि मां 100 दीनार में तोखां वठां थो, मूंखे ॾे। हिन चयुसि त न। हिते ईसाई छा कयो, जो हुन दुकानदार खे चई त 10 दीनार मां तोखे बि ॾियां थो, मुंहिंजे पारां तूं हिनखे चए, माना तोखे घर वेठे ॾियणु नफ़ो पवंदो। 10 दीनार मां तोखे बि ॾियां थो, हिन खां मां 100 दीनार में वठां थो, तूं हिनखे चए। दुकानदार बि हिनखे चयो त यार इहो तूं हिनखे ॾे, सही अथई, पैसा तोखे भला था मिलनि, ॿीणा पैसा था मिलनि, तूं डिॼी छो थो हिन खां, तूं डिॼी छो थो, को मसइलो कोन्हे को, तूं हिनखे 100 दीनार में ॾे। हाणे हुनखे दुकानदार खे जो घर वेठे पिया 10 दीनार नफ़ो में पवनि, त उहो बि हुनजी सिफ़ारिश पियो करे। हे लहराए पियो, हिनखे ज़ाल जो चयल हो, हे लहराए पियो। नेठि हिनखे ईसाई बि ॾाढो तंग कयो, दुकानदार बि हिनखे ॾाढो तंग कयो। हिन मजबूर थी ऐं ईसाईअ खे उहो परदो हिन ॾिनो 100 दीनार। हिन पैसा हुन खां वरिता, घर ॾे रवानो थियो। थोरो अॻिते हलियो, दिलि में खुटको थिएसि पियो त हाणे अॼु मां हुन सां ॻाल्हि कीअं कयां, छो जो हुन मूंखे झलियो हो त कॾहिं बि कंहिं वाट वेंदे खे न ॾिजां। हाणे अॼु ॾिनो बि वाट वेंदे खे त मैं पैसा बि डबल मिलिया। ज़ाहिर में त को नुक़सानु कोन्हे, पर हुनजी झल हुई। हाणे ॾिसां छा थो थिए। थोरो अॻिते वियो, हिन पोइ ते ख़्यालु कयो, ॾिठई त उहो साॻियो ईसाई हिन जे पोयां पियो अचे। अलीअ हिन खां पुछियो त भाउ ॾे ख़बर, छो मुंहिंजे पोयां पियो थो अची। हिन चयसि त मां तुंहिंजे पोयां कोन आहियां, मुंहिंजो अॻियां घिटीअ में कमु आहे, मां साॻी घिटी आहे उन जे करे तुंहिंजे पोयां पियो थो अचां, बाक़ी मां तुंहिंजे पोयां कोन आहियां। नेठि अली अॻिते हलियो, अलीअ जी पंहिंजे घर वटि पहुतो। हे जो घर वटि पहुतो, ॾिसे त ईसाई बि उते। हिनखे चई त यार तो जो चयो त मां ॿी घिटीअ में थो वञा, जिॾे मां थो वञा मुंहिंजे पोयां थो पियो अची। ख़ैर त आहे, छा अथई, छो मुंहिंजे पोयां लॻो पियो। हुन चयसि त मां तुंहिंजे पोयां कोन आहियां, पर इहो आहे त मूंखे लॻी आहे उञ, मूंखे तूं पाणी पिया। हे जे तुंहिंजो घर आहे त मूंखे पाणी पिया, मूंखे अञा अॻिते वञिणो आहे। अलीअ दिलि में चयो त वीचारो आहे को मुसाफ़िर,
सो बि गैर मज़हब आहे यार। हाणे जे पाणी न पीआरींदोमांसि त छा चवंदो त भला वाह जा मुस्लमान आहिनि, भला पाणी पीआरण में छा आहे। हे वियो घर, हिन पाणी अञा खयूं मस त हुन ज़मरद ॾिसी अथो हिनखे। ज़मरद जो हिनखे ॾिठो त ज़मरद चयसि त ॾे ख़बर पर्दो खपाए आई। हिन चयसि त हा। छोकिरीअ हिन खां पुछियो त ॾे ख़बर कंहिं दुकानदार खे ॾिनी या कंहिं वाटड़ूअ खे ॾिनी। अलाए छो मुंहिंजी दिलि थी मुंहिंजे दिलि में ॾाढी हिन महिल अॼु उणतुण लॻी पई आहे। अलाह ख़ैरु करे असां में जुदाई न थी। हिन चयो त हाणे हिन अॻई मूंखे झलियो हो, वरी हिन महिल बि ईअं पई थी चए। सो हिन चयसि त न मां दुकानदार खे ॾिनो। छोकिरी चयसि त न मुंहिंजी दिलि ॿोले थी, अलाए छो, तंहिंजे करे मूंसां ॻाल्हि सची कर त भला मां को बिलो त कयां। ऐं हीउ पाणी काॾे खईंदो वञे। हिन चयो त ॿाहिरि माण्हू बीठो आहे, मुसाफ़िर आहे, हुनखे पाणी थो पियारे। हीउ पाणी खणी जीअं अॻिते टपियो, ॾिसे त उहो ईसाई जेको हुयो सो दर टपी हिन जे घर में अंदरि अची वियो। हिनखे चई तड़े ख़ुदा जी मार पवई, हे तूं छा थो करीं बिना इजाज़त जे मुंहिंजे घर, यको मुंहिंजे पोयां, वरी तो मूंखे चयो पाणी, हाणे पाणी खणण आयो आहियां तूं मुंहिंजे घर। इहो छा आहीं केरु मुंहिंजे पोयां, मुंहिंजे घर चकर छा आहे। हिनखे चई त कुझु बि कोन्हे को, तुंहिंजी महिरबानी थींदी, मूंखे बसि रुॻो पाणी पीआर। ईसाई हेठि वेही रहियो। हिन चयसि उथ भला पाणी पी न। हिनखे चई उथ भला पाणी पी न। हुन चयसि यार ईअं न कर, नेकी थो करीं त सहाय न, मूंखे दड़का दाबा न ॾे, मूंखे दड़का दाबा न ॾे। हुन वेठे हिन खां पाणी पीतो। हिन चयसि हाणे तूं पाणी पीतो, हाणे त भला हल। हिन चयसि यार पाणी पीआरियो थी, पर अलाह ख़ुशि कंदी जंहिं मूंखे मानी खाराई, मूंखे बुख बि ॾाढी लॻी आहे। भले पोइ सुकल मानी हुजई, को बसर हुजई, पर मूंखे खाराए। अलीअ खे हिते दिलि में थियो त भणा बराबरि आहे को हिन जे मन में, वञनि थियूं हिन जूं ॻाल्हियूं वधनि। अलीअ हिनखे चयो त हाणे बक बक न कर, पंहिंजो रस्तो वठ, मूं वटि हिन महिल कुझु बि कोन्हे को घर में, मुंहिंजे घर में हिन महिल कुझु बि कोन्हे। ईसाई जे तुंहिंजे घर में कुझु न आहे त अचे 100 दीनार ॾियएं थो, वञ बाज़ारि का खाइण जी शइ वठी आहे, खाइण जी शइ वठी आहे त मां खावां, मां खाईंदुसि त ईअं सम्झो तोसां मुंहिंजो ॼण नीमक जो वास्तो थी वियो। अलीअ दिलि में सोचियो त यार को चरियो आहे अलाए छा। 100 दीनार पिया अथसि, उहे ॾेई थो चए त वञो ऐं का मानी वठी अचु। हे खिलणु लॻो हुन ते, हे अथसि त पंहिंजी छो नथो खाए। ईसाई चयसि साईं तूं परेशान न थी, मिड़ई कुझु बि वठी आहे जंहिंसां मुंहिंजी बुख ख़तमु थिए, भले सुकल मानी हुजे, कुझु बि मिलई, मिड़ई वठी आहे त मुंहिंजी बुख ख़तमु थिए। छो जो भलो खाधो उहो आहे जेको सख़्तु बुख महिल कम में मिले। अली ॾिठो त हाणे छॾे कोन थो। अली हिनखे चयो त ठीकु आहे तूं वेह त मां वञा थो। अली निकितो वियो शहर ॾे, वञी पैसा त हुन ॾिनासीं, उतां खाधे पीते जूं के ॿ टे भाॼियूं बि वठी आयो, मानी बि वठी आयो। ईसाई जे साम्हूं जो आंदायूं हे ईसाई जो ॾिठो त ईसाई चयसि त हे हेॾो, हे मां हिकिड़ो, हे त तूं 10 माण्हुनि जी मानी आंदी आहे, मां अकेलो, मां किथे खाई सघंदुमि, वेह भला तूं बि मूंसां गॾु खा। हिन चयसि न न तूं पाण खा, मुंहिंजो पेट भरियल। ईसाई चयसि त सियाणनि जो चवणु आहे त जेकॾहिं महिमान सां घर भाती या मेज़बान जेको आहे गॾु न खाए न त ईअं सम्झ त उहा मानी ॾियणु हराम आहे। नेठि अली हिन सां वेठो, अली थोरो थोरो खाए पियो।
थोरो थोरो खाए पियो त जीअं हो खाए बसि रहियो थिएसि उथे। ईसाई छा कयो, हिकिड़ो केलो छिले उन जा 2 टुकड़ा कई, हिकिड़ा 2 टुकड़ा कई, 2 टुकड़ा करे ऐं अखि टेट करे हुन में हिकिड़ो आफ़ीम जो ऐं भंग जो सत उहो खणी मिलाई। छा कयईं, उहो केले जो टुकड़ो माखीअ में पिसाए अलीअ खे चयईं त तोखे पंहिंजे दीन जो कसम आहे त हीउ खा, मुंहिंजी दिलि थी चए त हीउ खा। अलीअ ॾिठो कोन, हुन अखि टेट करे चयो। अली परेशान लॻो पियो त मां हिन चरीअ मां फाथुसि कीअं। अली ॼण पंहिंजे ख़्यालनि में हो, हुनखे दाव लॻी वियो, हुन इहो कयो। हिन जो अलीअ खे विधो कसम त यार हाणे कसम विधो अथई। अली हिन खां उहो वठी आई, केलो खणी खाधो। अली जीअं ई केलो खाधो, घड़ी कान गुज़री त हिन जो मथो फिरणु लॻो, मथो फिरणु लॻो ऐं आस्ते आस्ते हिन जूं अखियूं बंदि थियणु लॻियूं, किरी पियो। ईसाई जो ॾिठो त हाणे हे थी वियो बेहोश। ईसाई उथियो, अलीअ खे उते छॾे हिन जो भाउ हुजे ईसाईअ जो, ईसाई वठी डुकियो उन वटि पहुतो, उन सां सॼी ॻाल्हि कई। हिन ईसाई जो भाउ हो साॻो पोढ़ो, साॻो पोढ़ो हुयो जंहिं हिन कनीज़ जो वाक़ु लॻायो होसि 1000 दीनार, पर कनीज़ चयो त मां हिन पोढ़े सां न वेंदमि। हे साॻो जेको हुयो उहो साॻो पोढ़ो हुयो हिन ईसाईअ जो भाउ। कल्ह का किस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त हुन पोढ़े वाक़ु लॻायो 1000 दीनार जो, पर मालिक चयो त मुंहिंजो वाइदो थियलु आहे त जंहिंसां हीअ वञणु पसंदि कंदी मां उन खे ॾींदुमि। त हिन चयो त मां हिन पोढ़े जे हथां खपणु नथी चाहियां, पोढ़ो मूंखे ख़रीद न करे। त उहो पोढ़ो जेको हुयो हिन ईसाई जो भाउ, हिन वञी ईसाई हिन पोढ़े सां ॻाल्हि कई। उहो बि ज़ाहिर में खणी मुस्लमान हुयो, पर अंदरूनी तौरु उहो बि ईसाई हुयो। नालो पंहिंजो रशीद पियो सॾाए, वॾो सौदागर आहे, रशीद सॾाईंदो नालो, पर हुयो ईसाई। हे भॻो सो वञी उन सां ॻाल्हि कई, हे भॻो वञी उन सां ॻाल्हि कई। हुनखे अॻ जी बाहियूं हुयूं, हुनखे अॻ जी बाहियूं हुयूं त भणा मूंसां ईअं सम्झी ॼण मुंहिंजी बेइज़ती कई अथई, मुंहिंजी बेइज़ती कई अथई, हिकिड़ी कनीज़ थी मुंहिंजी बेइज़ती कई अथई। हुन पंहिंजे भाउ सां इहा ॻाल्हि कई। उन वाइदो हिन सां कयो भाणसि त मुंहिंजो तोसां वाइदो आहे त तुंहिंजे हिन बेइज़तीअ जो बदिलो मां अलीअ हिन छोकिरी खां ज़रूरु वठंदुमि। हाणे हिन जो हुन भाउ सां इहा ॻाल्हि कई, हे इन में लॻो पियो त कंहिं न कंहिं नमूने सां माना अलीअ सां वास्तो थिए ऐं इहा छोकिरी था कढां। ऐं हिन जो भाॻु थी वियो जो हिन परदो अलीअ खां ख़रीद कयो ऐं कंहिं बहाने सां अलीअ जे घर हलियो आहे। हाणे अली खे बेहोश करे सिधो आयो पंहिंजे भाउ वटि, उन सां सॼी हिन ॻाल्हि कई। भाणसि छा कयो जो खचर ते चढ़ियो, पंहिंजा नौकर खई पाण सां गॾु आया सिधो अलीअ जे घर। हिन पाण सां गॾु कुझु पैसा बि खयां त मथां शहर जो कोटवाल वग़ैरह को अहिड़ो को ॿियो मिले त भला उन जी मुठ गरम कयूं। हे ॾिता अलीअ जे घर पहुता। अली साॻो बेहोश लॻो पियो हुजे। हाणे ॻोल्हण लॻा ज़मरद खे, ज़मरद हिननि खे हथ अची वई, हिननि खणी ज़मरद खे पकड़ियो। ज़मरद खे हिननि पकड़े ऐं ज़मरद खे चवनि त जेकॾहिं हिन दाह कई, आवाज़ कई न त अलीअ जो होशियार ॾिसे थी तोखे बि पूरो कंदासीं। हिन खे खणी क़ाबू कनि, घर मां का शइ हिननि न खई। अलीअ खे उते सुतल छॾे, घर जी चाबी जेका आई उते अलीअ वटि रखी ऐं दरड़ो बंदि करे छोकिरी खे खयनि, छोकिरी खे खयनि, ज़ोरी छोकिरी खे खणी अची पंहिंजे महल में पहुतो। महल में जो पहुतो त हिन
ॿियूं जेके बांधियूं हुयसि उन्हनि खे जे हवाले कई हिन खे ज़मरत खे। हिन खे चई त मां उहो ई पोड़ो आहियां जंहिंखे तो कल्ह क़बूल न कयो, तो मुंहिंजी बेइज़ती कई। कल्ह 1000 दीनार में पियो वठां तो मूंखे, तो मुंहिंजी कई बेइज़ती। अॼु ॾिस कीअं तोखे मां मुफ़्त में खणी आयो। छोकिरी बेवस हुई, अखियुनि मां पाणी अची वियुसि, रोए पई। छोकिरी चयसि त पोड़ा रब पुॼंदी जो तो असां में जुदाई विधी आहे। हिन चयसि भले भई पिट, हाणे ॾिस त मां तोसां छा थो कयां। तो जे न मुंहिंजो चवणु न कयो ऐं असांजे दीन में दाख़िल न थीअं, मां हर क़िस्म जूं तोखे तकलीफ़ूं ॾींदुसि, अहिड़ियूं ॾींदुमि जेके तो सोचियूं ई न आहे। छोकिरी चयसि भले तूं मूंखे टुकड़ा टुकड़ा करे छॾ, पर मां तुंहिंजो चवणु न कंदसि। हिन पोड़े छा कयो जो पंहिंजे नौकरनि ऐं ॿाननि खे चयईं त हिन खे पकिड़े लेटायो। हुननि खणी हिन खे लेटायो। पोड़े छा कयो जो कोड़ो खणी, उहा वीचारी जीअं लेटियल हुई, कोड़ो खणी अची हुन खे पाइण लॻो। हाणे छा औरत छा कोड़ो, हिन बि दाहूं कयूं। हुन ज़ालिम खे बि कहल कान पई आई, पर हिन जी मदद बि केरु न पियो करे। आख़िर एॾी तकलीफ़ अथसि, तकलीफ़ माना हाणे ॼण पोइ जॾहिं हद खां वधीक तकलीफ़ थींदी आहे न त माण्हू ॼण बर्दाश्त करे वेंदो आहे, हद खां वधीक। हाणे हिन दाहूं करणु बंदि कयूं, दिलि में रब खे ॿाॾाइण लॻी त रब बसि हाणे तो में ई आसिरो आहे। गश थी वई, गश थी वई, सफ़ा अखियूं ॿूटिजी वई। पोड़े पंहिंजे दिलि जी बाहि कढी नौकरनि खे चई त हिन खे टंगुनि खां गेले वञी बोरची खाने में उछलाई चयोसि, खाइण लाइ कुझु न ॾिजोसि। हिन हे हुकुम करे वञी सुम्ही पियो, सॼी राति निभागो सुतो पियो हुजे। हिन खे खाइण पीअण लाइ कुझु बि कोन ॾिनो। माना हिन सां इहे ज़्यातियूं हलियूं। होॾां अलीअ खे जो हे उछलाए आया, अली साईं उहो ॾींहुं अली ॿियो ॾींहुं बि सुतो पियो नशे में। एॾो को नशे जो हुन ते असरु थियो। ॿियो ॾींहुं गुज़रियो, हाणे आस्ते आस्ते नशे जो असरु हिन तां लहणु लॻो। अखियूं खोलियईं, अखियूं जो खोलियईं त पहिरियों ई हिन ज़मरत खे सॾु कयो। वरंदी न मिले, 2-3 सॾ कई, वरंदी न मिले। नेठि आस्ते आस्ते करे उथियो, कमरे में वियो, ॾिसे त कमिरो ख़ाली। हिकिड़े कमरे में, ॿिए कमरे में, सॼी घर ॾिठई, ज़मरत आहे कान। धकु लॻी वियुसि, सम्झी वियो, यादगिरो आयुसि त हे भिणा हुन जंहिं ईसाई खे परदो ॾिनो सॼो हुन कयो। वेही रहियो, रोअण लॻो, पंहिंजे मुंहं खे धकु हणणु लॻो त मां हे छा कयो। मूंखे हुन केॾो झलियो हो, केॾो झलियो हो त कॾहिं बि कंहिं वाट वेंदे खे न ॾिजां। अॼु पहिरियों दफ़ो मां वाट वेंदे खे ॾिनो ऐं बराबरि मूंखे हीअ सज़ा मिली आहे। मां बि तकलीफ़ में, हूअ भला कहिड़नि हालनि में। पर हाणे पछताइण मां छा थींदो। पर हाणे किथां ॻोल्हियां, ईअं सम्झणु चरियो थी वियो। वठी पंहिंजा कपिड़ा फाड़ण लॻो, 2 पथर हथ में खणी निकितो घरां। शहर में जीअं चरिया हूंदा आहिनि ईअं शहर में, हुन घिटीअ में, हुन घिटीअ में। पर उहे पथर जेके हुजनि से हणे ॿियनि खे कोन पियो, पंहिंजे सीने ते पियो हणे। सीने ते बि हणे ऐं दाहूं करे सॾु करे, ज़मरत ज़मरत ज़मरत। माण्हू जो ॾिसनि पिया त माण्हू हुन जी चौधारी गॾु। माण्हू चवनि त मजनू आहे, मजनू आहे, मजनू। माण्हुनि खे किन खे ॾुख पियो थिए, किन खे रौशो पियो हथ अचे, रौशो पियो लॻे, के हिन खे चीड़ाइनि पिया, के हिन ते अफ़सोस पिया कनि। अड़े भिणा हे त फिलाणो आहे, भिणा हे फिलाणो सौदागर जो पुटु आहे, अड़े हिन खे छा थी वियो। के वरी खिलनि पिया। सॼो ॾींहुं हिन जी हालत इहा। राति थी,
हिकिड़ी घिटीअ में वेही रहियो, उते ई हिनखे निंड अची। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी थियो, उहे साॻा पथर हथ में, पाण खे धक भणे ज़मरद ज़मरद बि करे, हर हिकिड़ी घिटी में, हर ॿी घिटी में। शाम ताईं तव्हां त ऊंदहि थी। हाणे पंहिंजे घर ॾे पियो वञे, त भला वञा घर वञी ओॾे सुम्हां। थोरो अॻिते आयो, हिन जी पाड़े जी हिकिड़ी माई हुई, उन हिनखे ॾिठो, ॾाढी भली माई। उन जो हिनखे ॾिठो, मशहूरु बि थी वियो पाड़े में। उन चयसि, अबा हे तो छा पंहिंजा हाल कया आहिनि, पंहिंजी जवानी खे ॾिस, पंहिंजी सूरत खे ॾिस, हे तो छा कयो आहे, छो थो पियो पाण ते माण्हू खिलाए। तोसां थियो छा आहे, भला मुख सां ॻाल्हि कर, त भला रब सबबु पैदा कंदो आहे, मन मूंखां कुझु को थिए, मन मां तुंहिंजी का करे सघां, भला मां न कयां त मन को अहिड़ो माण्हू सुजे जंहिंजो तोखे ॾसु ॾियां। अलीअ खे जो हिन हिकिड़ो महिरबानीअ सां ऐं कुर्ब सां आथत ॾेई हिन खां खे चयो त अली हिन सां वेही सॼो हाल अहिवाल कर। अली सॼो किसो हिन जो अली हिन खे ॿुधायो, पोड़ी किसो ॿुधी। पोड़ी चयसि, अबा तोते मयार न आहे, तोते मयार न आहे, बसि हाणे तोखां थी वियो। पर पोड़ी जो हिन जो किसो ॿुधो त पोड़ी खे अखियुनि में पाणी अची वियो। चई, हाणे तूं परेशान न थी, हाणे हीअं कर, हिकिड़ो टोकरो वठि, हिकिड़ो टोकरो वठि, उन टोकरे में जेके घोर वारियूं मायूं हूंदियूं आहिनि न, कंगण, मुंडियूं, वालियूं, माना मायुनि जो सामान जेको हूंदो आहे, उहो सामान बाज़ार मां उन टोकरे में विझ। माना अहिड़ो सफ़ा महांगो बि न हुजे, हर का ॾिसे त हर कंहिंजी दिलि चए वठे, इहो वठि, अलाह वॾो आहे, तुंहिंजो मां बिलो कयां। इहे सभु शयूं वठी पोइ तूं मूं वटि खणी अचु, मां तुंहिंजे करे तकलीफ़ कंदसि, उहो पंहिंजो कंदसि वेस अहिड़ो, उहो करे मथे ते खणंदसि टोकरो, पोइ घर घर वेंदसि, वञी तुंहिंजी ज़ाल जी ॻोल्हा कंदसि। ऐं मुंहिंजो वाइदो आहे बा, हीअं सम्झ मुंहिंजी सींद आहे तोसां, त मां ज़रूरु तुंहिंजे ज़ाल जी जो पतो वञी लॻाईंदसि। अलीअ खे जो हिन हथ ॾिनो, अली ॾाढो ख़ुशि थियो। अली हिन जा हथ पकिड़े हिन जे हथनि खे चुमी ॾिनी। अली भॻो बाज़ार वञी साॻियूं शयूं वठी आयो जेके पोड़ीअ हिनखे चई। सभु उहे शयूं टोकरे समेत वठी पोड़ीअ वटि खणी आयो। हिन पोड़ीअ खे जो इहे शयूं आणे ॾिनियूं, पोड़ी छा कयो, अंदरि वही पंहिंजा पुराणा कपिड़ा जेके हुअसि, उहे जेके पातल हुअसि उहे मटे पुराणा कपिड़ा हिकिड़ा पाए आयो, मुंहं ते नकाब चाढ़े, ऐं हिन खां टोकरो वठी निकिती। हिनखे चई, अबा बसि हाणे दुआ कजां, अलाह कंदो त तुंहिंजी ज़ाल जी मां ॻोल्हा करे ईंदसि। पोड़ी वीचारी हुआ टोकरो मथे ते खणी घिटीअ में, हुन घिटीअ में, हुन घिटीअ में, घोर वारी जो हुई ऐं ख़ासि करे माइन वारो जो सामान हुयुसि, त हर का माई हिनखे घुराए पई, आवाज़ ॿुधे पई त हिनखे घुराइनि पई। हिनखे खपाइणो त कोन हुयो, हिनखे इहो हुयो त जीअं माना हुनजी ॻोल्हा कयां त किथे आहे। हे चकर ॾींदी 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 नेठि अची हुन ईसाई जे पाड़े में पहुती। ईसाई जे पाड़े में पहुती, हीअ जिथे बि वञे पई त हाणे इहा त हिनखे ख़बर न हुई न त किथे आहे छोकिरी, त सायो करे हुते दर वटि बीही ऐं पहिरियों कन ॾिए पई त को अहिड़ो को गोड़ शोर या अहिड़ी का ॻाल्हि, पोइ होका पई ॾिए। हीअ जेॾी महिल हुन ईसाई जे दर वटि पहुती त ईअं
चिंघण जो आवाज़ु, माण्हूअ जे चिंघण जो आवाज़ु हिन जे कन ते पियो। माण्हूअ जे चिंघण जो आवाज़ जो हिन जे कन ते पियो। हीअ बीठी हिन छा कयो जो दर खड़कायो। दर खड़काई त हिकिड़ी बानी आई, उन जी दर खोली। पोड़ीअ चयसि त मूं वटि मायुनि जे पाइण जा सामान आहिनि, तव्हांजे वठो त मां खपायां। मायुनि जी फितरत हूंदी आहे केॾो बि हुजे, पर इहे शयूं सिंगार जूं या अहिड़ो ॻह वठो त ॼण तूं चवंदियूं त वठूं। सो कनीज़ चयसि त ठीकु आहे, अचु असां वठंदासीं। कनीज़ हिनखे अंदरि वठी आई। हिनखे अंदरि वठी आई, सभु बानियूं जेके हुयूं उहे सभु हिन जे मथां जी गॾु। उन्हनि जो ॾिठो, हर कंहिं हिकु वरिती, कंहिं ॿ वरितियूं, ईअं माना हिन खां कुझु शयूं वरितनि। पोड़ी त खपाइण जो पोड़ीअ जो हुयो ई कोन। पोड़ी त हुई इन ॻोला में, जिथे वेंदी हुई त पोड़ी पई ऐं त कढंदी हुई। पोड़ी हाणे हिननि सां हीअं कुर्ब सां ॻाल्हाए बि पई, ऐं हिननि जी दिलि वठण लाइ जेको अघु जंहिं अघ ते हिननि सां सौदो पई करे, त अञा बि हिननि सां रिआयत पई करे। त वठण वारियूं जेके बानियूं हुयूं उहे माना ॼण ॾाढियूं हिन मां ख़ुशि पयूं थियूं। हिन पोड़ीअ जो सॼो ख़्यालु हुजे त इहो चिंघण किथां थो थिए, चिंघण किथां थो थिए। ईअं पोड़ीअ खे ज़हन में आयो, साम्हूं हिकिड़ो कमिरो हुजे, सम्झई त इहो आवाज़ु चिंघण जो हितां थो अचे। आवाज़ु हितां थो, हिननि सां ॻाल्हाए बि पई। ईअं पोड़ी रोअण लॻी। पोड़ी रोअण लॻी, हिन बानियुनि खे चई त इहो अम्मा इहा केरु आहे जेका रोए थी पई। हिन जो आवाज़ु पियो थो अचे, इहा केरु आहे, चिंघे थी पई। बानियुनि हिन सां किसो बयानु कयो त असांजो मालिक हिनखे खणी आयो आहे, ॾाढो मारियो अथईंसि। हाणे असांजे वस में त कोन्हे, असां पाण बानियूं आहियूं, पर हाणे असां बि हुनजी मर्ज़ी ते हलण वारियूं आहियूं। हुन जीअं चयो तीअं असां कयोसीं, असांजो मालिक उहो आहे। सो हुनखे ॾाढी सज़ा ॾिनी अथई, तकलीफ़ में आहे तॾहिं पई थी चई। अॼु असांजो मालिक जेको आहे सो वियो आहे सफ़र ते। पोड़ी अचनि त अमड़ कुझु अलाह खां ड्रिजो, भला मालिक बि कोन्हे, चओ थियूं तव्हां पाण हिन वांगुरु बानड़ियूं आहियो, त हिन वीचारे खे खोलियो त भला पोइ इहो आहे, ख़बर पवंदव न त अचे थो, अचे त खणी वरी ॿधिजोसि। चङाई चङी अथव, चङाई कयो। हो बि बानियूं हुयूं, ग़रीब खे ग़रीब जो ई ॾुखु थींदो आहे। हुननि खे बि दिलि सां ॻाल्हि लॻी, उथियूं थो वञी हिननि जूं जा हथ ऐं ॿाहूं खोले, हथ ऐं इहो पेर खोले, हथ पेर खोलियनि, हिनखे पाणी बाणी ॾिनी, कुझु खाइण लाइ पाणी हिनजे रखे। पोड़ी हिननि सां रायल मायल जो थी वई, ऐं ॾिठई त हाणे मुंहिंजो हिननि चवण बि कयो आहे त पोड़ी उथी आस्ते आस्ते पोड़ी बि अची ज़मरत वटि पिया। ज़मरत जे मथां बि उनखे चई त धीअ रब तोखे सलामत रखे, अलाह वटि देरि आहे, अंधेर कोन्हे। हो ईअं पई चवनि त जीअं असांखे धीउ करे थी चवे, असां सां पई थी ॻाल्हाए, भणा कुर्बाए थी आहे, हिन सां बि ईअं पई थी ॻाल्हाए। हीअ उते बीठी हुजे, बानियूं बि हर हेॾे हर हेॾे, ईअं हिन मौक़ियो ॾिसी आस्ते हिनखे कन में चयो त मूंखे अलीअ मोकिलियो, मूंखे अलीअ मोकिलियो, परेशान न थी, मूंखे अलीअ मोकिलियो आहे। हाणे सुभाणे राति जाॻजां ऐं ख़्यालु कर, अली ईंदो, हिते अची सीटी वॼाईंदो, जीअं हो सीटी वॼाए त तूं बि सीटी वॼाए। पोइ हिकिड़ो रसो टंगींदो, रसो उछलाईंदो, रसो पकिड़े ऐं तूं लहिजे, तोखे वठी। छोकिरी ॾाढी ख़ुशि थी, ज़मरत ॾाढी ख़ुशि थी, आथत मिलियुसि, ॾाढी ख़ुशि थी।
पोड़ी जो सॼो सिस्टम करे पोड़ियूं था निकिती। हुन ॿाननि खे ॾाढी दुआ कई, ॿाननि खे त तव्हां मुंहिंजो चवणु कयो, हिन ग़रीब जो ख़्यालु कयो, जेॾी महिल ॾिसो त भला मालिक अचे त पोखड़ी हिनखे ॿधिजे, बाक़ी छॾियोसि, भला हीअ बि तव्हां जहिड़ी। हुननि बि हिनखे छॾे पोड़ियूं था निकिती, सिधो आई अलीअ वटि। अलीअ खे चईं, बाबा मुंहिंजो सफ़रु सजायो थियो, मां तुंहिंजी ज़ाल खे ॻोल्हे आई। अली ॾाढो ख़ुशि थियो। अली पुछियुसि, अली खे ॿुधाई त बराबरि ईसाई वटि आहे। पोइ यानी पोइ त इहो आहे त मां हुन सां ॻाल्हाए आई आहियां। हाणे सुभाणे राति तूं फिलाणे पाड़े में वञजांइ जिथे हिनजो घरु आहे, निशानी हुन घर जी हीअ अथई, हुनजे महल जे हेठां बि तूं सीटी वॼाइजांइ, उहा बि सीटी वॼाईंदी, रसो उछलाइजांइ, उहा रसे ते लहंदी, पोइ तूं हुनखे वठी वञ। अली पोड़ी जा हथ पकिड़े ॾाढियूं अली खे हिन पोड़ीअ खे चुमियूं ॾिनियूं, मथे ते चुमियूं ॾिनई, त ॾाढी पोड़ीअ खे दुआऊं पियो करे। हाणे साईं राति इंतज़ारु करणु लॻो राति जो। हिकिड़ी राति गुज़री, हुन चयोसि सुभाणे राति, ॾिठि ॿी राति थी, मुक़ररु टाइम थियो, अली निकितो घरां, आयो उन पाड़े में जंहिं पाड़े जो पोड़ी हिनखे ॿुधायो, निशानी ॾिनईसि, पोइ अची उन महल वटि पहुतो। उते अची हेठां पासे ते लिकी बीह रहियो। हाणे हिते वेही रहियो त होमो टरे त सीटी वॼाए, उते वेही रहियो, थधिड़ी हवा पई लॻे, हिनखे उते निंड वेठी वई, फिटल ग़रीब जी, हिनखे उते निंड वेठी, निंड पियो हुजे। रब जी कुदरत हिकिड़ो चोर हुजे, उहो को चोरीअ जे ख़्याल सां निकितो, उहो बि चोरीअ जे ख़्याल सां निकितो। उहो चोर बि हलंदो हलंदो अची इन ई पाड़े में पहुतो। चारई पासा घुमी, पर किथां बि हिनखे को अहिड़ो घरु न पियो सुझे। पोइ बि घुमंदो घुमंदो अची उते ई पहुतो। बिल्डिंग ॾिठई वॾी, ॾिठई त हिते वॾो को माल हूंदो, हे बि अची उते पहुतो। हे जो आयो ॾिसे त हमराह हिकिड़ो सुतो पियो, अली सुतो पियो। अली खे पटको पातल हो, हिन छा कयो, आस्ते आस्ते करे अलीअ जो पटको कयो। ज़मरद इंतज़ार में वेठी, अञा सीटी कान वॻी, भित ते चढ़ी, छित ते चढ़ी, हाणे लहण जे लाइ इंतज़ार में हुजे। ही ऊंदहि में ॾिठई चोर खे, हिन सम्झो त इहो अली आहे। सीटी कान वॼाई अथई, पर हाणे इन टाइम ते इहो ज़ाहिर अलीअ सां ई प्रोग्राम हो, अली हूंदो। हिन चयो हाणे पाण सीटी कान वॼाई अथई, हिन सीटी वॼाई। हिन सीटी वॼाई। हिन छा कयो, जो निकिरण लाइ, निकिरण खां अॻु में उतां कंहिं बहाने सां हिकिड़ी अशरफनि जी थेली बि पाण सां खई त मथां कमु अचे। अलीअ वटि हूंदो अलाए कोन हूंदो, कमु अचे। छोकिरी त आस्ते आस्ते करे छोकिरी लथी, चोर ॾिसे पियो वेठो, ऊंदहि हुई, हिनखे अली वारो पटको पातल हो, अली वारो पटको पातल हो। छोकिरी जीअं लथी, छोकिरी खे हथ में हुआ थेली, छोकिरी थेली ॾिनी हिनखे, छोकिरी थेली ॾिनी हिनखे, हुनजो हथु लाथो थेलीअ खे त सम्झी वियो त थेलीअ में अशर पियो, थेली विधई खीसे में। हाणे छोकिरी जो लथी, हिन छा कयो, छोकिरी खे खणी कुल्हे ते खईं, कुल्हे ते खणी वठी थो भॼे। हे तकिड़ो तकिड़ो जो हलियो त ज़मरद हिन जे कुल्हे ते हुजे। ज़मरद चयोसि पोड़ी जो आई, ही पोड़ी त चए पई त तूं सफ़ा बीमार थी पियो आहे, कमज़ोर थी वियो आहे, पर हे त घोड़े खां वधीक तेज़ ताक़त वारो थी वियो आहे। चोर हुनखे वरंदी न पियो, मतां ॻाल्हायां, माना हीअ बि का बाहोड़ जी वई आहे,
जेकॾहिं ॿुधाईंदो मां त इहा सम्झी वेंदी। हीअ ॻाल्हि आहे, उहो वरंदी कोन ले नेठि ज़मरद। हाणे हिन जे लेखे त मुंहिंजो मुड़ुसु आहे, पर ॻाल्हाए छो कोन थो? हिन छा कयो? आस्ते आस्ते करे हिन जे मुंहं ते ईअं हथु लाइण, मुंहं ते जो हथु लाथईंसि। अली नौजवान हुयो, हे वॾी उमिरि जो हुयो, ॾाढ़ी ॿाढ़ी रखियल हुअसि, वार जो हिनखे लॻा, हीअ डिॼी धकु लॻुसि त न बणाए अली न। अड़े तूं केरु आहे? चोर चएसि त असां हिते, चोर चयो त हाणे मुंहिंजी पधरी थी वई, लिकण जी ॻाल्हि कान्हे। चोर चएसि त मां चोर आहियां, असांजो टोलो आहे 40 चोरनि जो, असांजो टोलो आहे 40 चोरनि जो। हल, अड़े हे छा बणा, हिकिड़े ज़ुल्म मां निकितसि, ॿिए ज़ुल्म में फाथसि, रोअण लॻी, मुंहं खे धकु हणण लॻी, पाण छॾाइण लॻी, पर हुन खणी काबू कयो। हाणे सम्झी वई त बणा क़िस्मत मूंसां वरी का करे, छा कयां? खणी चुप कई, रब खे ॿाॾाइण लॻी त रब बसि हाणे उतां त निकितसि, पर वरी हिन ज़ालिम वटि हथ आई आहे। हाणे निगाहबान तूं आहे, तुंहिंजे आसिरे आहियां, रब जे हवाले कई पंहिंजो पाण। पोइ जीअं उर्दूअ में चवंदा आहिनि त आसमान से गिरे और खजूर में अटके, हिन ग़रीब सां बि उहो थी वियो। हुन ज़ालिम वटां निकिती, वरी हिन हरामीअ जे हथ अची। हाणे हितां कीअं पाण बचाए थी, अलीअ खे मिले थी, इहो इंशाअल्लाह बक़ाया सुभाणे।